अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त मंज़ूर सोलंकी। दोस्तों, पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारियो त जीअं अलाह पाक खे पसंदि अची सघो। बाक़ी दुनिया वारनि जी सोच त रोज़ बदिलजंदी रहंदी आहे। कंहिंखे माफ़ करे सुठा भले थियो, पर साॻी माण्हू ते वरी एतबार करे बेवकूफ़ हरगिज़ न थियो। हर इंसान पंहिंजी ज़ुबान जे पोयां लिकियलु आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे सम्झणु चाहियो था त हुनखे ॻाल्हाइणु ॾियो। लिखण वारे कंहिं ख़ूब लिखियो आहे त ज़िंदगी जॾहिं मायूस थींदी आहे तॾहिं महसूसु थींदी आहे। वॾो फ़र्क़ु पवंदो आहे जॾहिं को चवंदो आहे त को फ़र्क़ु नथो पवे। उन्हनि माण्हुनि सां गुज़ारो करणु त तमामु सवलो आहे जिन जी तबियत ख़राबु हुजे, पर उन्हनि माण्हुनि सां गुज़ारो करणु तमामु ॾुखियो आहे जिन जी तरबियत ख़राबु हुजे। उन्हनि रिश्तनि जी क़दुरु करियो जेकी तव्हांजे सीने जे मथां पहिरियल खीसे जी बजाए सीने में अंदरि धड़कंदड़ दिलि में दिलचस्पी रखंदा हुजनि। हर दोस्त खे हर राज़ न ॿुधायो, छो त हर दोस्त जा भी दोस्त हूंदा आहिनि। कोशिशि कयो त तव्हां दुनिया में रहो, दुनिया तव्हां में न रहे, छो त ॿेड़ी जेसीं ताईं पाणी में हूंदी आहे तरंदी आहे, ऐं जॾहिं पाणी ॿेड़ी में ईंदो आहे त उहा ॿुॾंदी आहे। कॾहिं कॾहिं अलाह साईं असांखे इन लाइ ॾुखु ॾींदो आहे त जीअं असां ॿियनि जा ॾुख सम्झी सघूं। लफ़्ज़ ताले जे चाॿियुनि वांगुरु हूंदा आहिनि जिन जे सही इस्तेमाल सां माण्हुनि जा मुंहुं बंदि करे ऐं दिलि खोले सघिजे थी। दोस्तो, पंहिंजे लहजे ऐं लफ़्ज़नि जो सही ऐं मुनासिब वक़्त ते इस्तेमालु कयो। कोशिशि कयो त तव्हांजी गुफ़्तगू या तव्हांजे ज़रिए कंहिंखे नुक़सानु या कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। महिरबानी।